नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी में होटल ते मज़दूरी कंदड़ 18 साला नौजवान मबीना तौर अगवा थी वियो। बडाणी थाणे जी हद ॻोठ अला बख्श भुट्टो वेझो लिंक रोड वटि गुज़िरियल राति नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 18 साला पोरियत दिलमुराद पुट शहीद मोहम्मद मूसा भुट्टो खे अगवा करे फरार थी विया। इतला ते राति देर सां पोरियत होटल जी मज़दूरी करण बाद शहर खां पंहिंजे घर ॻोठ गोदी बंगलो तरफ़ मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त रस्ते में ॻोठ अला बख्श भुट्टो वेझो लिंक रोड ते मुबीना तौर अगवा थी वियो। वारसनि खे अगवा थियल मुगवी जी मोटरसाइकिल ॻोठ अला बख्श भुट्टो वेझो लिंक रोड ज़मीन ते पियल मिली है। मुगवी जे वारसनि सहाफ़ी गुलाम यासीन भुट्टो ऐं चाचनि पारां अगवा जी तस्दीक कई वई है। अहिड़े इतला बाद नौजवान के घर में कोहराम मची वियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।